असांजे सभिनी हाज़रीन खे ऐं नाज़रीन खे ज़ोहेब चांडियो जे तरफ़ां बिस्मा जी तरफा अस्सलाम वालेकुम। उम्मीद है सब ठीक ठाक हूंदा। वेलकम टू धरती जो जमालो वाह वाह जमालो। बिस्मा को बजाओ अकेले जो भी एतरो जी बिस्मा। यस आप नहीं जानते मैं क्यों हंस रही हूँ यार मुझे ना खबर था ऑडियंस के बुधाए छो पिया खेलो अभी मतलब स्टार्ट थियण को पहिरियों भी काफी देर को खेले पई अजा खेले थी। मैं आप लोगों से शेयर करूंगी बाद में। अभी आप अच्छा क्या हुआ छाती पियो जी छाती पियो छाती पियो हाँ पेट में सूर आयल आहे छो पेट में सूर छो हाँ पेट में सूर आहे एक्चुअली ॿ टे ॾींहंनि खां फास्ट फूड पियो खावां न मां हाँ। फास्ट फूड खाइण जे करे शायद डेली हाँ करे रोस्ट करे कुछ बारबेक्यू फास्ट फूड बाहर का हाँ मतलब ज़ोएब डेली बेसिस पे आप बाहर का फास्ट फूड खा रहे हैं। हाँ आपको पता है वो कितना डेंजरस है। वो सब खाईंदा आहिनि सिर्फ मां त नथो नहीं खावां तो सब खाते हैं तो सब ऐसे डॉक्टर के पास भी पहुंच जाते हैं तो वहाँ डॉक्टर के पास जाते हैं फिर आप लोग और परेशानियों का सामना फेस करते हैं। भाई घर का खाना खाए ना। हाणे खाइणो बि त आहे न हाणे एॾो टेस्टी हूंदो आहे फास्ट फूड बारबेक्यू एॾो टेस्टी हूंदो आहे हाणे खाइणो बि त हूंदो आहे न। वो बात आपकी tasty ठीक है खाना- कभी कभी चलता है लेकिन आप रोज खा रहे हैं आपको पता है वो बाहर किस तरीके से बन रहा है। इतना ही आपको शौक है तो आप घर में बनवा लें। पर इहा ॻाल्हि बि सही आहे बिस्मा सही पई सवे त घटि करणु हाँ। घुरिजे ॿाहिरि जो खाधो जेको आहे त घटि खाइणु घुरिजे कंटिन्यूअसली न खाइणु घुरिजे न त इहो ई मसइलो थी वेंदो पेट जे सूर जो। बिस्मा बिल्कुल। अग्री थो कयां लेकिन घणो करे ज़्यादातर अॼुकल्ह त ऑनलाइन सिस्टम थी वियो आहे पंहिंजे घर में सभु बारबेक्यू हाँ। ऐं फास्ट फूड घुराइनि था पर बिल्कुल। ईअं न आहे पंहिंजे घर जो खाओ डाइट कयो सुठे तरीक़े जो खाधो खाओ ॿाहिरि जे तव्हांखे तेलनि जी न आहे ख़बर कहिड़े तेल में ॿाहिरि जो खाधो पचंदो आहे Exactly। ऐं पैसा बि असां भरंदा आहियूं उन खां पोइ डॉक्टर ॾे बि असां पाण ई वेंदा आहियूं त इन खां सुठो बहितर न आहे अॼुकल्ह सोशल मीडिया ते डिफरेंट एप्स ते कुकिंग जूं रेसिपीज़ बिल्कुल, अची वयूं सारी हर क़िस्म जी शइ recipes तव्हां हैं। पंहिंजे घर में पचाए सघो था टेस्टी पचाए सघो था पोइ छो न जेके असां पैसा ॿाहिरि ख़र्च कयूं था गंदे खाधे ते ख़बर बि न आहे कहिड़े तेल में पचे थो उहो असां पंहिंजे घर में यूटिलाइज करे सघूं था ऐं सुठियूं सुठियूं डिशेस बि पचाए नहीं सघूं जो था। सबसे हेल्दी फूड होता है घर का। आप देखें घर में कितना सेफ सिक्योरली बनता है। आपकी मम्मा आपकी बहन कोई भी बना के दे रहा है आपको खाना आपको जो चाहिए आप घर में खाएं वो हेल्दी फूड है आपकी बॉडी के लिए भी अच्छा है। जी बिल्कुल त बस मां बि अॼु कोशिश कंदुमि त घर जो ई खाधो खावां कोशिश कंदुमि ॿाहिरि जो खाधो घटि खां घटि खाइजे त पोइ हाणे स्टार्ट था कयूं पंहिंजी गेम्स पर गेम्स खां पहिरियों भाभी वेलकम टू आवर शो कीअं आहियो ठीकु लॻा पिया आहियो जी जी मां ठीक है तव्हां ठीक आहियो जी जी अल्हम्दुलिल्लाह असां ठीक ठाक लॻा पिया आहियूं अॼु कंटिन्यूअसली साम्हूं गानो हले पियो हाँ, बिल्कुल disturbance हो रही है। ॻाल्हाए न पिया सघूं बिकॉज़ ऑफ दिस बिल्कुल। हाणे सही आहे हाँ। हाणे सही हाणे लॻे पियो त असां प्रोग्राम कयूं था त पोइ भाभी जी तव्हांखे वेलकम कयूं था पंहिंजी गेम्स जो आगाज़ बि कयूं था कल्ह तव्हां चुप थी विया आहियो अखरनि वारे राउंड में अलाए छो त तव्हां ॾाढो सुठो परफॉर्म कंदा आहियो बहरहाल जेको बि थियो पंहिंजी गेम जो हाणे बाक़ाइदगी सां आगाज़ थी चुको आहे त पहिरियों असांजो जेको सेगमेंट हूंदो आहे उहो दिलि ऐं सितारे वारो हूंदो आहे तव्हां बि जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो असांजे ऑनलाइन प्रोग्राम में ऐं खेॾो असां सां दिलि ऐं सितारे वारो सेगमेंट त जेसि ताईं साने अचनि कॉल्स तेसि ताईं बिस्मा असां वे प्ले कयूं था ऐं ॿ ॾींहंनि खां मुंहिंजे ख्याल में मां हारायां पियो नहीं ऐसा कुछ नहीं है मैं lose कर रहा हूँ। कल कल- दो राउंड मैं जीती थी। तो कल टाई हो गया था ना टाई नहीं वो हमने किया नहीं था लास्ट राउंड। अच्छा दैट मींस कल विनर फाइनल नहीं हुआ Final था नहीं हुआ फाइनल था। न थियो है लेकिन क्यों नहीं बिस्मा विन कयो हारे आप ही थे। ठीक है तो ॾिसूं था आज छा पियो थिए वठो बिस्मा चलिए ठीक है आज Try देखते हैं कयूं। तो हार्ड एंड स्टार वाला सेगमेंट हम अपना स्टार्ट कर रहे हैं एनएक्स के ताउन से। तो ज़ोएब अभी हम आपस में खेलेंगे तो आप बताएं क्या लेंगे हार्ड या फिर टुडे स्टार। आई विल हैव स्टार Start अॼु मां first? स्टार वठंदुमि तो ठीक है फिर स्टार कम्स सो हिकिड़ी पॉइंट मां विन करे चुको आहियां हाणे बिस्मा जो टर्न आहे जी बिस्मा तव्हां ॿुधायो दिलि या सितारो हार्ट और स्टार सितारो तारो त बिस्मा चयो आहे सितारो ईंदो ॾिसूं था सितारो आहे या एंड हियर इट Oh, कम्स good. 101 क्लैपिंग तो क्या छो जो मुझे भी स्टार आयो आहे तव्हांजो बि स्टार आयो आहे ऐं ॾिसूं था भाभी जी तव्हां ॿुधायो दिलि या सितारो 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 आज तीनों ने त भई सितारा भाभी लिए। जी भी चवे थी सितारो त ॾिसूं था सितारो अच्छे पियो बिस्मा यू थ्रो ठीक है तो भाभी जी ने भी सितारा सिलेक्ट किया है एंड भाभी जी सितारो न अची सघियो भाभी जी दिलि आहे इट मींस पहिरें राउंड में बिस्मा ऐं मां ॿिन्हिनि हिकु हिकु पॉइंट विन कई आहे हाणे असांजो थींदो ॿियो राउंड त बिस्मा ॿुधायो दिलि या सितारो वरी सितारो सितारो हाँ I'll give you a call now. Assalamu alaikum. केरे किथा
वालेकुम सलाम जुहेबा बिस्मा भेण कहिड़ा हाल आहिनि? असां ठीकु आहियूं, तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चङा भला? सेवण खां पिया ॻाल्हायो, बान सईदाबाद खां पिया ॻाल्हायो? फहमीदा फ्रॉम बांसीदाबाद। फहमीदा फ्रॉम बान सईदाबाद। असांखे कंफ्यूजन थी वेंदी आहे, असांजी ॿ कॉल्स ईंदा आहिनि, हिकिड़ी सेवण खां, हिकिड़ी बान सईदाबाद खां। तव्हांजे ॻाल्हाइण में काफ़ी जेको आहे रिज़ेम्बलेंस हूंदी आहे, दोनों त की बान सीधी सईदाबाद वॉइस है। वारनि खे असां वेलकम था कयूं, भली कार पिया चऊं पंहिंजे शो में। त पोइ अदी फहमीदा, महिरबानी अदा। तव्हां मुंहिंजे ख़्याल में काफ़ी देर खां वेट पिया कयो त कॾहिं प्रोग्राम स्टार्ट थींदो? हाँ जी जी अच्छा, त पोइ तव्हांखे ख़बर आहे कहिड़ो असांजो सेगमेंट हली रहियो आहे? जी दिल ऐं सितारो। दिल ऐं सितारे वारो। त पोइ तयार आहियो तव्हां? जी जी बिल्कुलु तयार आहियां। ठीक है, तो बिल्कुल हाणे ही शुरू था कयूं, देर छाजी? त ॿुधायो दिल या सितारो? She's so cute. सितारा मुंहिंजे साम्हूं आहे जुहेबा ऐं बिस्मा भेण, मां दिल खे चॉइस ॾींदसि। ओ केरे सितारे मेरे अच्छा। सामने, इस वजह से मैं दिल लूंगी। ठीक है, ॾिसूं था। असांजी दुआ है दिल अचे। बिल्कुल। ठीक है ना? And here we go. ओ दी कोई टियों बात नहीं। सितारो भी अची वियो, बट डोंट वरी, तव्हां वटि 4 Four चांसेस chances। आहिनि। त ॿुधायो हाणे दिल या सितारो? जी दिल। 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 ठीक है, वंस अगेन दी दिल ॿुधाई आहे, त ॾिसूं था दिल आहे या सितारो आहे? ओ अदी वंस अगेन सितारो अची वियो, दिल कोन आई। तव्हां वटि अञा 3 चांसेस आहिनि। छो भला अॼु तव्हां सां बि तव्हांजो लक साथ नथो ॾे? लक की बात है। जी अलाए छो नथो ॾे, हाणे सितारो अदा। हाणे सितारो? हाणे मूंखे छो पियो लॻे त दिल ईंदी? हा, ख़बर न आहे। ठीकु आहे, त अदी हाणे चयो आहे सितारो। सितारो ई अचे? अदी दिल अची वई, सितारो न आयो? अदा अलाए छो मुंहिंजी क़िस्मत अहिड़ी आहे। न न, तव्हांजी क़िस्मत अहिड़ी न, ही त गेम आहे। गेम्स में तव्हां खटे बि सघो था, हारे बि सघो था, पर तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी चुका, असांजो फैमिली जो हिसो थी चुका आहियो। अञा छा घुर्जे? अदा हाणे सितारो। ठीक है, सितारो। त अदी थवे थी सितारो। ॾिसूं था व्हाट विल कम बिस्मा। मुझे लगता है सितारा आएगा इस बार। हियर वी गो। And ओ अदी दिल अची वई, सितारो न देखा भी आयो। है तव्हां आपने। वटि आखिरी चांस आहे, पर अञा हिकिड़ी बि तव्हां पॉइंट विन न कई आहे। जोएब आज उनको जिता देते जिन्होंने एक भी पॉइंट विन नहीं किया है। जी अदी, दिल या सितारो? मेरे भाई का लक अच्छा नहीं है। जी, दिल या सितारो? अदी फहमीदा? अदा दिल। दिल। ठीक है, जी। हाणे हिकिड़ी त दिल ई जाए। हां, हियर वी गो। दिल अची वई, फाइनली हिकिड़ी पॉइंट तव्हां विन कई आहे, बट हिकिड़ी पॉइंट मिली क्लैपिंग। कल बि यही थियो, फर्स्ट कॉलर। First caller। So thank you very much Sadi Fahmida for calling us। पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो। तव्हां हिकिड़ी पॉइंट विन कई आहे 5 चांसेस में। त अदी फहमीदा जी पर्ची काॾे वई? हिननि बान सईदाबाद को कॉल कई आहे, एंड 1 पॉइंट गोस टू हर। ही पर्ची बि वई हिन बॉल में। ऐं ॾिसूं था असांजो सेकंड कहिड़ो कॉलर आहे, पर तेसि ताईं वंस अगेन असां पंहिंजी गेम खे कयूं था Second round था कंटिन्यू। हमारा। असांजो स्टार्ट थींदो सेकंड राउंड। round। फर्स्ट राउंड में बिस्मा ऐं मुंहिंजी हिकु पॉइंट हुई, ऐं भाभी जी काई पॉइंट विन न कई। हाणे असांजो सेकंड राउंड आहे, ॾिसणो त सेकंड राउंड में केरु पॉइंट विन करे थो ऐं केरु लूज़ करे थो। त बिस्मा, इट्स योर टर्न। ॿुधाए त दिल या सितारो? मैं बता चुकी थी, वरी सितारो। वरी सितारो? वरी सितारो? त ही वरी दिल? And here it Oh। comes. Second chance. बिस्मा, ठीक आहे। जी सुहेब। हालांकि पहिरियों मूंखे ॿुधाइणु घुरिजे हा, तव्हां ॿुधायो। नहीं तो हुनखे क्या? त कोई खणी करे रिकॉर्ड करे। जी। तो आप बताएं सुहेब क्या लेंगे अब? दिल या फिर नाउ आई विल हैव हार्ट, दिल। दिल? तो ये दिल ही आपको हराएगा। दिल। मूंखे दिल न हाराईंदी करे। पक्का? मूंखे यकीन लेकिन आहे let's दिल see। खे ॾिसूं। दिल न हाराईंदी न, ॾिसो। पॉइंट ओके, हमारे साथ कॉलर पॉइंट विन करे मैं। सो वी हैव अ कॉल नाउ। अस्सलाम वालेकुम। जी अदा केरु पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए? अदा गुलाम सरवर शेख खुलार साईं। गुलाम सरवर शेख पिया ॻाल्हायो? जी जी अदा। जी अदा, असांजे प्रोग्राम में भली कार असांजो दिल ऐं सितारे वारो सेगमेंट पियो हले, त पोइ रेडी आहियो तव्हां? जी अदा। जी जी अदा, जी तव्हां पहिरियों बि पार्टिसिपेट कयो था, तव्हां इहो ॿुधायो तव्हां ताईं गिफ्ट्स पहुची विया? हाँ अदा बिल्कुलु मिली विया भा मुंहिंजा, महिरबानी तव्हांजी। ठीकु आहे, ठीकु आहे अदा, ठीकु आहे। त हाणे स्टार्ट था कयूं असां। तव्हां सां दिल ऐं सितारे वारो ही आहिनि गुलाम सरवर, जे असांखे कॉल कई आहे। ऐं तव्हां खां पहिरियों अदा, जे असांखे कॉल कई, हुन सिर्फ़ु हिकिड़ी पॉइंट विन कई आहे, त तव्हांजे लाइ सुठी अपॉर्चुनिटी आहे, तव्हां विन करे सघो था। ठीकु आहे, पर जी, जी, सोचे अदा, सम्झी जी। खेॾणो आहे। तव्हां को नेक्स्ट लास्ट कॉलर हूंदो, त ॿुधायो दिल या सितारो? अदा अलाह थी वियो दिल।
दिल ठीक आहे त अदा दिल था चवन ॾिसूं था दिल थी अचे या सितारो तो अचे एंड यू वी गो सितारो अची वियो था दिल कोन आई अञा 4 चांसेस आहिनि तव्हां वटि त पोइ जल्दी सां ॿुधायो दिल या सितारो अदा दिल भा दिल वंस अगेन दिल त ॾिसूं था दिल अचे थी या न दिल अची वई गुड त हिकिड़ी पॉइंट तव्हां विन करे चुका आहियो अञा तव्हां वटि 3 चांसेस आहिनि 2 चांसेस में हिकिड़ो ग़लति ॿुधायो हिकिड़ो सही ॿुधायो त हिकिड़ी पॉइंट विन करे चुका आहियो बाक़ी तव्हां वटि आहिनि 3 चांसेस ॿुधायो दिल या सितारो सितारो अदा सितारो सितारो त ॾिसूं था सितारो अचे थो या नथो अचे दिस टाइम बिस्मा यस ओके एंड अदा सितारो अची दिल अची वई डोंट वरी 2 चांसेस अञा आहिनि त ॿुधायो दिल या सितारो सितारो अदा सितारो वंस अगेन सितारो से अची तो है ना तो जेनी वी गो ओ दिल अची वई चल रहा है मेरा ख्याल से आज भला सभिनि जो सितारो गर्दिश में आहे छा असांजे कॉलर्स जो जी ये दो अच्छा तव्हां वटि लास्ट चांस आहे हिकिड़ी पॉइंट विन कई आहे चलो घटि में घटि तव्हां बराबर त थियो न थी फहमी त असांजे बांसी दवात को कॉल कई अदा ॿुधायो दिल या सितारो अदा सितारो मुंहिंजा भा सितारो ओके वंस अगेन सितारो ॾिसूं था दिल अचे थी या सितारो अचे तो ये वी गो सितारो अची वियो तव्हां 2 पॉइंट्स विन करे चुका आहियो तव्हां सो थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग इफ तव्हां बि पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराइजो त ही हुया गुलाम सर्वर हिननि पॉइंट 2 हासिल कयूं आहिनि 5 चांसेस में बाक़ी असां लास्ट कॉल वठंदासीं ऐसा हितो बि कंटिन्यू कयूं बिस्मा ठीक आहे आपकी बारी है मुझे थी वही वारी है आई वन 2 पॉइंट्स मेरी 2 पॉइंट्स आपके अब भाभी की बारी जी बिल्कुल भाभी जी हाने रही थी भाभी जी ॿुधायो दिल या सितारो 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 ठीक है भाभी जी चयो आहे सितारो एंड यू वी गो दिल अची वई भाभी जी कोई बात नहीं भाभी जी जब सितारो गर्दिश में असांजे कॉलर्स वांगे त 2 राउंड्स में 2 पॉइंट्स मां विन कयूं आहिनि 2 पॉइंट्स बस मां विन कयूं आहिनि भाभी जी काई पॉइंट्स विन कई आहे हाणे असांजो Final round. लास्ट राउंड ऐं उन खां पोइ डिसाइड करे सघंदासीं असां मो केर थिए थो विनर ठीक आहे त बिस्मा तव्हां ॿुधायो स्टार और हार्ट मतलब आज फाइनल राउंड है ये जी फाइनल राउंड है ओके हार्ट हार्ट यू थिंक हाँ हाँ आ जाएगा so let's see इट मींस रोहित कि मैं जीत चुकी हूँ so it's my turn now इट्स योर टर्न अगर आपका नहीं आया तो इट मींस कि मैं जीत जी बिल्कुल अगर मां सही नथो ॿुधाए बिस्मा विनर थी वेंदी बताएं जल्दी जल्दी हार्ट या फिर स्टार we have a call now ओके हेलो अस्सलाम वालेकुम केरे किथां जी वालेकुम सलाम मानूर ॻाल्हायां थी मानू अदी मानूर वेलकम टू आवर शो त तयार आहियो जी तव्हांखे ख़बर आहे तव्हांखे केतिरा सही ॿुधाइणा आहिनि जी केतिरा 5 हा 5 त आहिनि 5 में तव्हांखे विन करण जे लाइ तव्हां केतिरियूं पॉइंट्स ॿुधाइणियूं आहिनि तव्हांखे ख़बर आहे तव्हांखे जेके पहिरियां कॉलर्स हुआ हुननि केतिरियूं पॉइंट्स विन कयूं आहिनि जी अकाउंट में लगा हुया से खबर नहीं ख़बर नाहे टीवी हले पई तव्हां ॾे जी टीवी हले पई टेलीविजन ते ॾिसो पिया प्रोग्राम जी जी हले थी ठीकु आहे त पोइ तव्हां खां पहिरियों जीअं असांखे ॿुधाइनि हिकिड़े अदी फहमी त 1 पॉइंट हासिल कई आहे ऐं ॿियो अधो गुलाम सरवर हुन 2 पॉइंट्स हासिल कयूं आहिनि अगरि तव्हां 5 मां 3 असांखे सही जवाब था ॾियो इट मीन्स यू विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट त तव्हां सां असां ही गेम स्टार्ट था कयूं अदी ॿुधायो दिल या सितारो दिस इज योर फर्स्ट चांस दिल दिल लेट्स सी सितारो सितारो अची वियो अदी दिल न आई यू कोई हैव बात नहीं, 4 कोई बात नहीं। चांसेस मतलब असां कोई गाल नहीं चई मतलब कुछ सही ना ॿुधाईंदा आहिनि कोई बात नहीं है एक सारे चले जाते हैं आप इनकरेज तो करें ना कम से कम ठीक है 4 चांसेस तव्हां वटि आहिनि ॿुधाए दी दिल या सितारो 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 ओके लेट्स व्हाट हैपेंड नहीं तो ओके सितारो एंड हियर वी गो सितारो गुड Right 1 answer. point goes to you एडी देर म्यूजिक प्ले थी या कोई बात नहीं ठीक आज है मसला तो हो 1 गया है। point goes to you अदी अञा तव्हां वटि 3 चांसेस आहिनि ॾिसूं था दी ट्रेन में केतिरा सही ॿुधाइणा आहिनि 2 हाँ ट्रेन मां तव्हांखे 2 सही ॿुधाइणा आहिनि तव्हां विनर थी वेंदो हिन सेगमेंट जा त जल्दी ॿुधाए दिल या सितारो अदी दिल या सितारो दिल दिल दादी चवे थी दिल एंड हियर वी गो
ओ अजी दिल कोन आई सितारो आयो कोई बात अञा मूंखे ख़बर ही चवंदी कोई बात नहीं माना कोई बात नहीं चई चई करे भले हारे चढ़ियो आप इन- सो यू हैव 2 चांसेस अञा तव्हां वटि 2 चांसेस आहिनि कोई बात नहीं मेरी बहन, मैं आपके साथ हूँ, ये डिस्करेज करें लेकिन मैं आपको इनकरेज जी करूँ। अजी दिल या सितारो सितारों। सितारो ॾिसूं था दिल आहे या सितारो आहे कोई बात अजी दिल अची वई दिल अच्छी हुई, कोई बस बात अञा नहीं। थी चवे कोई बात नहीं ऑल राइट तव्हां वटि लास्ट चांस आहे अदी अगर लास्ट अची थो वञे त टाई थी वेंदो ॿिनि जे विच में, बिल्कुलु। ठीकु आहे अदी दिल या सितारो दिल। दिल सो लेट्स सी दिल आहे या सितारो आहे एंड हियर वी गो दिल अची वई अदी ऑल राइट त तव्हां 2 पॉइंट्स विन कया आहिनि थैंक यू वेरी मच सिद्धी फॉर कॉलिंग अस पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो त ही हुयूं अदी मानूर ऐं हिननि असांखे 5 चांसेस में 2 पॉइंट्स हासिल कयूं आहिनि कितने? त इट मींस 2 पॉइंट्स 2 points and the winner ऐं is अदा गुलाम सरवर बि 2 पॉइंट्स हासिल कयूं अदी फहमीदा जो नालो तो वञे थो लकी ड्रॉ जे बॉल में तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश बाक़ी बचो सां जोएब अनाउंस करने से पहले गुलाम सरवर एंड महानूर जस्ट वी हैव टू पिक वन ऑफ द जिट्स ठीक है हिनन बिन में कोई ना कोई विनर थींदो हरिया बिस्मा जोएब साथ साथ आप ये भी बता दें मैंने हार्ट जो- लेंगे या स्टार, जल्दी बोलें जल्दी। जी हार्ट लेंगे या स्टार? अच्छा जल्दी जल्दी जल्दी। हाँ फिर ही पिक नहीं नहीं जल्दी बताएं। स्टार स्टार। अरे हार्ट ठीक है ॾिसो जल्दी त केर विनर आहे एंड द विनर इज महानूर। Congratulations मानू for winning this बहुत बहुत मुबारक हो मेरी बहन, आपके साथ एलेक्स का गिफ्ट जाएगा। ऐं हिते ई टाइम ते हिकिड़े नंढड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो केरा मेरा मंजो असां हीअं वियासीं हीअं आयासीं हीअं वियासीं हीअं आयासीं त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह वाह जमालो बाबा जमालो धरती वारन जो भी साथ आ वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह वाह जमालो ऐं हाणे जेको असांजो सेगमेंट स्टार्ट थींदो तव्हांखे बि ख़बर आहे उहा आहे बलून्स वारो त मां वयमि बलून्स खणण बेस मां जेसि ताईं तव्हां भाभी सां थोड़ी चिट चैट कयो उससे पहले जोएब मैं आपसे चिट चैट कर रही हूँ, आप बलून उठाएं। आपको फील कैसा हो रहा है कि आज मैं जीत गई हूँ फाइनली? केर मां खटिया तव्हां किथे खटिया आहियो हार्ट देखा भाभी जी? मैंने विन किया आपने कहा किया है भाभी वैसे आपने बताया तो नहीं ना इनको कि मैंने आपको क्या गिफ्ट दिया था कल? बताया तो नहीं ना किसी को? बताइएगा नहीं ये बात, ये मैंने छुपा के रखी। हलो भाई अची विया बलून्स अची विया भाभी जी हिकिड़ो तव्हां वठो बिस्मा ॿ तव्हां वठो ऐं हिकिड़ो मां वठंदुमि मैं अपनी मर्जी से लूंगी। ठीकु आहे 2 कलर जेके बि खणो तव्हां पिंक एंड ग्रीन ठीक है तो 4 कलर्स अची विया असांजे हथ में त असांजो स्टार्ट थी चुको है ब्लास्ट द बलून बलून ब्लास्ट जो फूड बस्ती के ताउन से हम अपना स्टार्ट कर रहे हैं। हाँ ओके तो बलून ब्लास्ट असांजो स्टार्ट थी चुका है मुझे हथ में ऑरेंज कलर जो बलून बिस्मा जे हथ में आहे पिंक ऐं ग्रीन ऐं भाभी जी जे हथ में आहे ब्लू कलर जो बलून तो जल्दी सां कॉल करे ऐं शामिल थी वञो बुक करायो पंहिंजी पसंद जो बलून ऐं पंहिंजी पसंद जो कलर ऐं जॾहिं कलर जी ॻाल्हि निकिती आहे त छो न मां हिननि को पुछां त हिननि जा फेवरेट कलर्स कहिड़ा आहिनि हाँ। बिस्मा बिकॉज़ आई हैव नॉट आस्क्ड दिस क्वेश्चन फ्रॉम यू क्यों? मैंने पूछा था पिंक बताया था शायद देखा याद ही नहीं है, दोबारा पूछ ले। हाँ दोबारा पूछ ले जी ना। केड़ो फेवरेट कलर मेरा फेवरेट कलर है ब्लैक और येलो। ब्लैक एंड येलो ब्लैक तो समझ में अच्छे तो पर येलो देखा, का फेवरेट है जब भी येलो कलर मैं बताती हूँ अपना फेवरेट किसी को तो वो बोलते हैं येलो। भाई येलो अच्छा है, येलो येलो मतलब- डर्टी फेलो। मतलब मोस्टली माण्हुनि जो येलो कलर फेवरेट घट हुंदो आहे तने पुछो छो भला अंब वणंदा आहिनि छा तव्हांखे मैंगोस कॉलर हमारे साथ है। हेलो अस्सलाम वालेकुम कह रहे हैं किथां हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदा पंहिंजो तारुफ कराईंदा केर पियो ॻाल्हाए किथां पियो ॻाल्हाए दरिया खान चांडियो सिजा वेलकम अदा दरिया खान वेलकम टू आवर शो तव्हांखे ख़बर आहे असांजो बलून्स वारो सेगमेंट स्टार्ट थी चुको आहे हेलो अदा जी जी अदा असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो तव्हां
जी जी ॾिसूंगा हाणे बि ॾिसूंगा। जी बिल्कुल अदा असांजो बलून्स वारो सेगमेंट स्टार्ट थी चुको आहे। असांजे हथ में 6 रंगनि जा बलून्स आहिनि, चइनी में चिट्स आहिनि, लेकिन हिकिड़े बलून जे अंदर विनर आहे। त पोइ तव्हां कहिड़े कलर जो बलून चूज़ कंदो? मुंहिंजे हथ में ऑरेंज कलर आहे, बिस्मा जे हथ में पिंक कलर ऐं ग्रीन कलर आहे, ऐं असांजी भाभी जी जे हथ में ब्लू कलर आहे। त तव्हांजे नाले ते असां कहिड़ो बलून बुक कयूं? साओ कलर। कहिड़ो? ग्रीन साओ? हाँ ठीक है। तो बिस्मा जे हथ में जो ग्रीन कलर है वो असां कयूं था तव्हांजे नाले ते। ही दरिया खान जे थाने कॉल कई। थैंक यू वेरी मच अदा फॉर कॉलिंग अस। ॾिसंदा रहो प्रोग्राम, ताकि झट में खबर पइजी वेंदी। रोज एक बलून छोटा क्यों होता है? एक बलून छोटा क्यों होता है? हाणे असांखे ख़बर न आहे न बिस्मा। ये मैं पूछूंगी आज। इहो असां फरहान खां पुछंदासीं तो छो घटि वधि ब्लो कंदो आहे। फरहान ॿुधो पिया न तव्हां? बहरहाल असांजो बलून्स वारो सेगमेंट हली रहियो आहे। जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो असांजे प्रोग्राम में ऐं पंहिंजी पसंदि जो ॿुधायो बलून। अचां थो मां बिस्मा रे 1 सेकंड। बिस्मा तव्हां ॿुधायो पिया पंहिंजो फेवरेट कलर येलो ऐं ब्लैक। ब्लैक समझ में आया, येलो बिकॉज ऑफ मैंगोज। नहीं, मैंगोज सिर्फ मैंगोज येलो होते हैं क्या? ॿियो छा हूंदो आहे? मुझे शुरू से ना सनलाइट और वो बहुत पसंद है, ऐसे शार्प कलर्स। तो येलो मेरा बचपन से फेवरेट है। तो मतलब कपड़ों के हिसाब से भी पहनने में येलो? नहीं, कपड़ों के हिसाब से कपड़ों के हिसाब से ब्लैक चाहिए। ठीक है तो ब्लैक। भाभी जी तव्हां जो कहिड़ो फेवरेट कलर आहे? रेड रेड भाभी जी तो रेड फेवरेट कलर आहे, पर तव्हां करे रेड पातो त न आहे? रेड है ना मुझे मुंह कल तव्हां सां असां एॾी तादी कई से, पर तव्हांखे पोइ बि सम्झ में न आयो, तव्हां चेंज न करे आयो। न मुझे कपड़ा यही हूंदा बस। तव्हांजा यही कपिड़ा हूंदा, लेकिन तव्हां वेंझो त सही न, फ्रेश त थियो न। मैं जल्दी वाया कपड़ा बता दिया मां बता तव्हांजे साम्हूं अचां, मूंखे ख़बर पइजी वेंदी त। क्या किया है उन्होंने शैम्पू आज? हा कयो हूंदो, मूंखे कहिड़ी ख़बर? मुझे पता है ना। ठीक है तो हिकिड़ो बलून असांजो थी चुको आहे बुक। अञा 3 बचनि था। मुंहिंजो हथ में जेको ऑरेंज कलर आहे इहो अञा बचियल आहे। बिस्मा जे हथ वारो पिंक ऐं भाभी जी जे हथ वारो ब्लू। त तव्हां बुक कराए सघो था इन 3 बलून्स मां कोई बि कलर। त जल्दी सां स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल करे शामिल थी वञो असांजे प्रोग्राम में, बणिजी वञो असांजी फैमिली जो हिस्सो। त ॾिसूं था असांजो नेक्स्ट कॉलर कहिड़ो बलून बुक थो करे। बिस्मा व्हाट डू यू थिंक हाणे जेको कॉलर कॉल कंदो उहो कहिड़े कलर जो बलून बुक कंदो? ये कैसे बता सकती हूँ मैं? हाँ गेस कर सकते हैं हम। मुझे लगता है आपके हाथ में जो ऑरेंज वाला है ना ये बुक हो जाएगा। ही बुक थींदो हाँ, हाणे ये तव्हांखे हो लगे तो? हाँ। मूंखे लगे तो भाभी जी हथ वारो ब्लू न थे बुक। भाभी वाला जी। वैसे आपका कौन सा फेवरेट कलर है? मुझो फेवरेट कलर आहे मुझो भी ब्लैक एंड व्हाइट घणो करे। ब्लैक एंड व्हाइट व्हाइट एंड ब्लैक यस। अच्छा मतलब जॾहिं बि मां वेंदो आहियां न शॉपिंग ते हाँ त घरों सोचे वेंदो आहियां त अॼु मूंखे डिफरेंट कलर वठणो आहे, पर जॾहिं मार्केट वेंदो आहियां व्हाइट कलर ॾिसंदो आहियां शर्ट्स वगैरह या ब्लैक ॾिसंदो आहियां त सभु अच्छा ये बड़ी कंफ्यूजन होती है कि आप जब शॉपिंग पे जाओ और एक कलर के आपका फेवरेट कलर उसके इतने सारे डिजाइन आपके सामने हो। हाँ जी मोस्टली यही थींदो आहे न। वी हैव अ कॉल इन हाँ, ॻाल्हि ते caller डिस्कस है। कंदासीं असां। अस्सलाम वालेकुम या वालेकुम अस्सलाम। अदा केरु पियो ॻाल्हाए? मीर मोहम्मद मगेरी दुबई खां था। अदा मीर मोहम्मद भलीकार असांजे शो में ॾिसो पिया कहिड़ो सेगमेंट हली रहियो आहे। बैलून पे बैलून बैलून वाला बिल्कुल जी, मेरे भाई। बिल्कुल। तो कौन सा कलर सेलेक्ट करेंगे आप? जो आपके हाथ में है। पिंक वाला? जी जी तो ठीक ठीक है। आहे त अदा तव्हांजे नाले ते असां बुक करे छॾियो आहे पिंक कलर जो बलून। त असांजी मीर मोहम्मद दुबई खां कॉल कई। थैंक यू वेरी मच अदा फॉर कॉलिंग अस। तव्हां बि पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो त हिते पिंक कलर जो बलून बि थी वियो आहे बुक। The pink has been book also. पहिरियों असांजे दरिया खान कॉल कई ग्रीन बुक करायो, हाणे असांजे अदा मीर मोहम्मद कई पिंक। यानी कि मेरे हाथ के आज दोनों बलून बुक हो चुके हैं। जी बिल्कुल बिस्मा जे हथ जा ॿई थी विया बुक, बाक़ी असांजे हथ जा न रहनि था। असांने बि कॉल करे बुक करायो भाई। ये न थींदो आहे त बिस्मा जा बुक था करायो, मुंहिंजो नथा करायो हथ वारो। हेडर्स जो हिन में ई विनर हूंदो। नहीं, ऐसा कुछ भी नहीं है। ठीक आहे त बिस्मा वी वर टॉकिंग अबाउट कलर्स। हाँ कलर जी ॻाल्हि पिया कयूं। मोस्टली ईअं थींदो आहे त तव्हांजो जेको फेवरेट कलर हूंदो आहे, भले कॉलर्स नाज़रीन बि ॿुधनि, हुननि जो या तव्हांजो जेको फेवरेट कलर हूंदो आहे न, माना घणो हेलो अस्सलाम वालेकुम। केरु है किथां? सर अब्दुल सत्तार चोट के का। अदा अब्दुल सत्तार वेलकम टू आवर शो। अदा कैसे हैं आप? ठीक है। अदा अब्दुल सत्तार ॿुधो पिया? जी जी ठीक आहे त पोइ असांजो बलून वारो सेगमेंट हली रहियो आहे। 2 कलर्स बचनि था, तव्हांजे नाले ते कहिड़ो कलर बुक कयो वञे? येलो 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 नहीं है वो आयो ऑरेंज मुझे तवारो न ऑरेंज। जी जी ठीक आहे त पोइ जेको मुंहिंजे हथ में आख़िरकार बिस्मा थी वियो बुक ऑरेंज कलर जो। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस अदा। पंहिंजो ख्याल रखिजो ऐं नंबर नोट डाउन ज़रूर कराइजो। ही हुया अब्दुल सत्तार जंहिं बुक कयो आहे ग्रीन न ऑरेंज कलर जो बलून। अब सिर्फ भाभी के हाथ में जो बलून रह गया ब्लू वाला
वो book बाक़ी थींदा। बचो भाभी जे हथ जो में भी भाभी जे हथ बारे में ही हुजे विनर त बिस्मा हाँ, continue this topic। कलर्स असां ॻाल्हि पिया कयूं हाँ। त जेको तव्हांजो फेवरेट कलर हूंदो आहे घणो करे कपिड़नि जी ॻाल्हि थो कयां जॾहिं तव्हां मार्केट में वेंदा तव्हां उहो ई कलर वठी ईंदा आहियो असांजी जेके कबर्ड्स आहिनि अलमारियूं हाँ, उन ई उसी कलर सां colour से भरिजी भरी वेंदियूं होती है, आहिनि हाँ। पोइ कॾहिं घर वारा बि चवंदा आहिनि बाबा तव्हां वटि हेतिरा कलर ई आहिनि हाणे जॾहिं मार्केट वञो न हाणे चेंज वठी ईंदो मां बि चवंदो आहियां, अम्मी हाणे तव्हां बेफ़िक्र रहो मां चेंज कलर वठी ईंदुमि पर जॾहिं मार्केट वेंदो आहियां साॻे ई कलर साम्हूं नज़र ईंदा आहिनि हाँ, न उहे ई ये खणी बात ईंदो है आहियां सारी। पोइ जॾहिं अम्मी वारनि खे ॾेखारींदो आहियां ॾिसो कीअं लॻी बस ईअं करे मुंहुं ठाहींदा आहिनि उहे। So it happens. वही ना कि मतलब अब सामने वाले जो लोग हैं वो देखना चाहते हैं आपको दूसरे कलर्स में लेकिन हमारा जो अपना फेवरेट कलर है हम वही पहनते हैं। हाँ बिल्कुल पर प्रोग्राम में असांखे थोरो घणो सोचणो पवंदो आहे त हाँ। कोशिशि कयूं त डेली साॻियो कलर न पाइजो न त असांजा कॉलर छा चवंदा रिपीट करे करे बिल्कुल, पाइनि था बिल्कुल, हाँ। हाँ ठीकु आहे न त भाभी जी तरफ़ Caller हमारे साथ मौजूद है, तो- अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम। हाँ जी केरु पियो ॻाल्हाए किथां पियो ॻाल्हाए ॻाल्हायां थी कश्मीर खां। कश्मीर खां केरु पियो ॻाल्हाए अनमोल। अनमोल इतना प्यारा नाम है माशाल्लाह से। जी जी अनमोल। माशाल्लाह सां वेलकम टू आवर शो अनमोल अदी कैसी हैं आप, ठीक हैं? जी ठीक है। अच्छा ये छोटी छोटी क्यूट सी हाँ। बच्ची लग रही है इनसे पूछेंगे अच्छा केतिरनि सालनि जा आहियो तव्हां अनमोल मूंखे नंढड़ा पिया लॻो 10 years 10 years। years अच्छा कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो तव्हां 4 फोर्थ क्लास class। में ऑल राइट लिटिल किड एंड क्यूट किड इज कॉल्ड अस अनमोल तव्हां जे नाले ते असां कहिड़े कलर जो बलून बुक कयूं चॉइस नहीं है। जी अच्छा हाणे चॉइस बिजली बंदि थी वई आहे तव्हां बलून्स जा अच्छा names बलून ॿुधायो। अनफॉर्चुनेटली 3 बलून थी चुका आहिनि बुक आखिरी बलून बचो आहे भाभी जी जे हथ में आहे उहा आहे ब्लू कलर जो त उहो ई बुक थो थी सघे त तव्हांजे नाले ते ब्लू कलर वारो बलून असां बुक कयूं जी जी कयो। ठीकु आहे त अनमोल तव्हांजे नाले ते असां बुक करे छॾियो आहे थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस त ही हुयूं अनमोल जे असांजे कश्मीर खां कॉल कई 10 years की अनमोल जेका 4th क्लास में पढ़दी आहे ऐं द वे शी वाज टॉकिंग वेरी यू नो अट्रैक्टिव cute, हाँ। हाँ क्यूट त चारे सां वटि चिट्स अची चुकियूं आहिनि ऐं फाइनली सालों था रिजल्ट जी तरफ़ वही एंड एवरीबडी आई थिंक इज वेटिंग जिन्होंने हमें कॉल की जंहिंजे असांखे कॉल जी, कई बिल्कुल। सभु वेट ही कंदा हूंदा त पहिरियों ऑरेंज खे बुक करायो ही करायो अब्दुल सत्तार ठीकु आहे ऐं बिस्मा आई सौ मां ॾिसी छॾियो पिंक बिस्मा तव्हांजे हथ में आहे ही मीर मोहम्मद बुक करायो अच्छा। ठीकु आहे ऐं Green? ग्रीन कलर दरिया खान बुक करायो था ऐं भाभी जी अनमोल बुक करायो ब्लू कलर जो बलून ही अनमोल जी चिट तव्हांजे हथ में आहे ऐं बिस्मा विज अ पेन पेन तो जोहेब मेरे पास है। त इहो कहिड़ो तरीक़ो आहे व्हाट इज इट आपको मैंने कल ही कह दिया था कि मैं आज बदला लूंगी आपसे। एंड ठीक है। माय टर्न। ठीकु आहे छोकिरियूं बदिलो वठंदियूं आहिनि छा तो फिर रेडी हैं आप? ठीकु आहे त फर्स्ट दिस वन हाँ ठीक है। बिस्मा ओ, छा पिया कयो तव्हां पहिरियों भाभी जी जो कयूं बस हाँ ठीक है, भाभी जी का पहले ब्लास्ट कर जी। देते हैं तो फिर 1 2 3 एंड भाभी जी मेरे साथ चालाकी कर रही है। मेरे साथ चालाकी कर रही है। ओ भाभी जी ओपन कयो ऐं ॿुधायो नाज़रीन के बिस्मा हिकिड़ी चिट हिन साइड अची वई आहे हाँ। पिंक कलर जी पिंक कलर। भाभी जी ॿुधायो ओ ओ नाम किसका था? भाभी जी नालो ॿुधायो कंहिंजो कोन निकितो आहे अनमोल अनमोल। सॉरी अनमोल तव्हां विन न करे सघिया बट हाँ। डोंट वरी असां तव्हांजो नालो विझूं था लकी ड्रॉ जे बॉल में तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश कैश इनामात। त हाणे असां बर्स था कयूं दिस वन पिंक पिंक वाला बस करें? मां क्या बर्स एंड में फिर पहले आपका बस कर दूं मैं फिर न पहिरियों ही पिंक पहले ये न वाला। पिंक करे पहले वठो ये तव्हां कर ले। पिंक करे वठो तो फिर मैं खुद ही कर लेती हूँ। जी ठीक है तो पहले पिंक वाला बस करते हैं एंड पिंक कलर का जो बलून है मीर मोहम्मद साहब ने सेलेक्ट किया था तो देखते हैं कि पिंक कलर के बलून में क्या निकला है एंड सो ओ सॉरी। सॉरी अदा तव्हां पे विन न करे सघियो ऐं तव्हांजो नालो बि वञे थो लकी ड्रॉ में लास्ट ताईं असांजो प्रोग्राम ॾिसंदा रहिजो तव्हां बि ख़ुशि नसीब थी सघो था विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश बाक़ी 50 असां वटि 2 बलून्स ऑरेंज ऐं ग्रीन कलर मूं वटि आहे अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार जो ऑरेंज कलर जो बलून ऐं तव्हां वटि आहे कंहिंजो दरिया खान जो त हिननि खे जल्दी सां असां हाणे कयूं ब्लास्ट छी कर दे हरी अप वेरी एक्टिव ठीक है तो ही मुझे चिट हथ में अची वई बिस्मा तव्हां बि ब्लास्ट कयो ताकि गॾु असां ओपन कयूं सही है ऐं पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारियूं त केरु आहे अॼु जो विनर ठीक है तो फिर फाइनल हरी अप बिस्मा
ठीक है, तो ग्रीन कलर जिन्होंने सिलेक्ट किया था दरिया खान। फिर ही दिखाया मां अब्दुल सत्तार दाम वेरी सॉरी ता विन न करे सकियो। इन जो मतलब आहे दरिया खान is the winner। सेगमेंट कांग्रेचुलेशंस अदा बहुत मुबारक हो। फूड बस्ती का केक जो है मेरे भाई के साथ जाएगा। थींदी तोहफन जी बरसात त हिते थियो असांजो ही सेगमेंट बि ख़त्म ऐं ही सभु नाला बि वञनि था लकी ड्रॉ जे बॉल में। हाणे असां जेको सेगमेंट स्टार्ट कंदासीं वन ऑफ द एक्साइटिंग सेगमेंट्स अखरनि वारो, जंहिंमें तव्हां असांखे ॿुधाईंदा आहियो लफ़्ज़ ठाहे अखरनि जा जेके असां तव्हांखे ॾेखारींदा आहियूं। हिन में असां आज़माईंदा आहियूं भाभी जी खे बि उनजो बि इम्तिहान हूंदो आहे एक्चुअली। जेको असांजा कॉलर्स जे अखर जो लफ़्ज़ ठाहे ॿुधाईंदा आहिनि असां उहो उन ते पाण बि गेम प्ले कंदा आहियूं। असां ॾिसंदा आहियूं भाभी जी परफॉर्म थी करे। व्हाट यू से अबाउट भाभी जी? भाभी जी बहुत अच्छा परफॉर्म करती हैं इसके अंदर, मतलब हाजिर दिमागी चाहिए इस गेम के अंदर, और भाभी जी बहुत अच्छा खेलती हैं भाई। और अभी भी हम स्टार्ट करते हैं अपना सेगमेंट वकार बिल्डर्स के तावन से। ठीक है, स्टार्ट करे चुका हूं। मुझे हथ में आइन अल्फाबेट्स अखर मुझे हथ में अची चुका आहिनि। बस कॉल करे ऐं शामिल थी वञो ऐं खेरो असां सां गॾु ही अखरनि वारी गेम। बिस्मा कल जा केतिरा हुया बेस्ट स्कोर? बेस्ट स्कोर 18 एक 17 तक आया था। 12 से एक आया था। 12 मुझे ख्याल में 12 हुयो। 12 हुयो, 18 न हुयो, 12 हुयो। अॼु ॾिसूं था त अॼु जो कहिड़ो बेस्ट स्कोर आहे। जेसिताईं असांजे कॉलेज ते साईं मां हिन में हिकिड़ो सिलेक्ट कयां ताकि असां पंहिंजी गेम स्टार्ट कयूं। बिल्कुल। सो व्हिच वन तो फिर आप सिलेक्ट कर ले जो वकार बिल्डर्स के तावन से हम अपना ठीक सेगमेंट है स्टार्ट कर रहे हैं। अखर वाला इजी सिलेक्ट कयो आहे। हाँ। ठीक है, जॾहिं असांजा नाज़रीन कॉल कंदा ये असां तो उनखां पुछंदासीं। कल भी हुआ था। न असां किथे कयो आहे? अच्छा हाँ ठीक असां न कयो आहे न हिन जो। हाँ, नहीं, ठीक आहे, त हाँ। नून आहे असांजो। हाँ। मां स्टार्ट कयां नून तां? बिल्कुल। मां स्टार्ट कयां? हाँ। नानो नानी। भाभी जी ओ कॉल अच्छी भाई। हेलो अस्सलाम वालेकुम, केरे किथा? दादू से मिसिस सलीम बात कर रही हूँ। मिसेस सलीम फ्रॉम मिसेस दादू। सलीम, मिसेस सलीम सबसे पहले तो वेलकम करते हैं आपको अपने शो में। कैसी है मेरी बहन, आप ठीक है? बिल्कुल ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह। अदी आपको पता है अभी कौन सा सेगमेंट हमारा स्टार्ट हुआ है? लफ्जों वाला। जी बिल्कुल मेरी बहन, अक्खर वाला लफ्जों वाला हमारा सेगमेंट स्टार्ट हुआ है। तो रेडी हैं आप? जी जी। ठीक है, फिर ज़ुहैब ले आया मेरी बहन के लिए वर्ड। ठीक है, तो आपको 20 सेकंड्स मिलेंगे ज्यादा से ज्यादा बताने हैं। आप हमारे फर्स्ट कॉलर हैं इस सेगमेंट के। आपके बाद 2 दूसरे भी कॉलर्स होंगे, तो सोच समझ के और जल्दी जल्दी हमें इसके वर्ड्स बना के बताने हैं। तो तैयार हैं आप? जी जी। ठीक है, अदी तैयार आहे। हाँ। त तव्हांजो अखर आहे काफ। एंड योर टाइम काफ स्टार्ट्स। कोई भी नुक्ते वारो या बगैर नुक्ते वारो, लेकिन काफ सां ॿुधायो। योर टाइम स्टार्ट्स नाउ। कलम, कलम किताब। जी कलमा। जी कलम किताब कलमा। जी और कायदा। जी गिलास। जी गिलास। क्लास होगा, गिलास नहीं होगा। जी 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 किला किला जी 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 आगे जल्दी, टाइम नहीं है। किला और कसम। जी टाइम कबीला। कबीला। ठीक है, तो ये कंसीडर कर लेते हाँ, हैं last हम वाला इनका। कबीला। तो आपने हमें 7 वर्ड्स बताए 20 सेकंड्स में। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग वेल प्लेड। तो भाई मिसेस सलीम असा के 7 वर्ड्स बुधाया 20 सेकंड्स में। तो ज़ुहैब हम भी अब काफ से ही खेलेंगे। नॉट वेरी बैड। ठीक है, ओके। हाँ। आई ॾिसूं था डिपेंड करे तो नेक्स्ट कॉलर से कॾहिं कॾहिं असांजे अहिड़ा कॉलर्स बि आहिनि जे अखरनि वारे में असांखे सिर्फ़ 2 लफ़्ज़ ॿुधाया आहिनि। त हाणे जेके नेक्स्ट कॉल थींदी हुन में असांखे ख़बर पवंदी त हिन खां वधीक ॿुधाइनि था या ॿिनि ते ई अटकी पवनि था। त बिस्मा लेट्स बिगिन विद दिस कायदे आज़म, छो जो नुक्ते वारो भी असां काउंट कंदासीं। हाँ, हमें समझिए प्रोनाउंसिएशन से वो। कायदे आज़म। काफिर। जी बिस्मा। बिस्मा न भाभी जी, सॉरी। कावड़, कावड़। ओके। कॉकरोच। काजल। भाभी जी। कमजोर, किनारो। कमरा। भाभी जी। कबर, है? कबर, कबर। अच्छा। कबर त कमर। कमलेश। जी भाभी जी। कावड़, कावड़ थी वही है। कावड़ बंदी, थी है। ठीक है, कावड़ कंसीडर करें। हाँ। इट्स माय टाइम नाउ। जी। केलो। काम। काम। जी भाभी जी। काओ, काओ। कश्मीर। कोयल। जी भाभी जी। कफन, कफन। कबर शादी है भाभी जी। क्या हो गया वो? कबर करे कफन।
मेरा आंसर सिर्फ टाइम फॉर ब्रेक ब्रेक के टाइम है। ठीक है त ब्रेक जो टाइम थी चुको आहे ब कॉलर जे क्या तो असां जल्दी सां वठूं था अची करे त केना बि न मंजो असां नंदड़ो ब्रेक नंदड़ो नंढड़ो नंदड़ो हा नंढड़ो विस्मा चओ त पोइ ब्रेक ते हलो ब्रेक पे मैं अकेली जी हीअं वियासीं हीअं आयासीं त पोइ गॾिजी करे छो धरती जो ज़मानो वाह जमालो ओ आई खुशन वारी रात आ वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह वाह जमालो त हिकिड़ो कॉलर सां वठी चुका आहियूं पंहिंजे अखरनि अल्फाबेट वारे सेगमेंट में बाक़ी सां वठंदासीं ॿ कॉलर शीअ असांजे हथ में काफ़ी सारा आहिनि अल्फाबेट्स त जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो ऐं 20 सेकंड्स में असांखे वधि खां वधि लफ़्ज़ ठाहे ॿुधायो अल्फाबेट जा जेके असां ॾींदासीं तव्हांखे त हिकिड़ा जेके असांजा पहिरियों कॉलर्स हुया अच्छा कॉलर हुयो उहे मिसिस सलीम अच्छा, जे मिसिस असांजे सलीम। दादू खां कॉल कई हुई न असांखे 7 लफ़्ज़ ठाहे करे ॿुधाया 20 सेकंड्स में हाणे घटि में घटि बि तव्हांखे 8 ठाहे ॿुधाइणा आहिनि ॿ कॉलर्स आहिनि भई केतिरा बि ॿुधाए सघनि था त जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो बिस्मा असां बि मुंहिंजे ख्याल में कॉम्पिटिशन हले थी काफ से चल रहा था काफ सां असांजी कॉम्पिटिशन बि हले त हुनखे कंटिन्यू कयूं असां हाँ कंटिन्यू करते हुए लेकिन continue- ये नहीं हो कि जो वर्ड्स हमने बताए वो दोबारा बताएं न उहो ॿीहर न आहिनि ॿुधाइणा सही। या वरी कॉलर हाँ पहले कॉलर वरी वठूं या caller। ॿुधायूं हाँ। हुनखे कंटिन्यू कयूं हाँ कंटिन्यू कयूं या कॉलर जो मुझे भी कंफ्यूज कर देते पहले हम कॉल पे लेते हैं अच्छा ठीक है त पोइ जल्दी सां अखरनि वारो असांजो सेगमेंट हली रहियो आहे कॉल करे शामिल थी वञो घणा सारा अखर मुंहिंजे हथ में आहिनि मां काफ़ी देरि खां इहो पई सोचां त कहिड़ा वारा सिलेक्ट कया जंहिंजो जेको आहे सही सां जवाब असांखे न ॾेई सघनि या काफ़ी सारा जंहिंजा वर्ड्स न ठाहे ॿुधाइनि पर नेक्स्ट वीक जे लाइ असां प्लानिंग कई आहे असां हिकिड़ा नवां अल्फाबेट्स खणी ईंदासीं जेके ॾुखिया हूंदा छो जो हिननि जी त हाणे प्रैक्टिस सभिनि खे थी वई आहे पर नेक्स्ट वीक कोशिशि कंदासीं उहे अल्फाबेट्स खणी अचूं जेके असां अॼु ताईं पंहिंजे नाज़रीन खे न ॾेखारिया आहिनि वुड बी डिफिकल्ट ख़बर पोइ पवंदी त हुननि अल्फाबेट सां तव्हां कीअं लफ़्ज़ ठाहे करे ॿुधायो था त हिकु दफ़ो असां अची वञूं पंहिंजे नए स्पॉन्सर ॾे जंहिंसां ताउन कयो आहे लेकिन ठीकु उससे आहे पहले कॉलर आ गए कॉल वठो हुन खां पोइ तव्हां अचो हेलो अस्सलाम वालेकुम केरु आहे किथां वालेकुम अस्सलाम जीशान को लाड़काने का जी भाउ केरु पियो ॻाल्हाए जीशान जीशान ज़ीशान भलीकार असांजे शो में तव्हांखे ख़बर अल्फाबेट वारो सेगमेंट हली रहियो आहे जी जी अदा जी पोइ तयार आहियो जी अदा तो फिर आ जाए ज़ोएब रेडी है मेरे भाई भी जी मां आदा ज़ीशान जो नालो लिखां पंहिंजी जादुई पेन सां वीचारी झूनी थी वई आहे आदा ज़ीशान तव्हांजो अल्फाबेट आहे तयार थी वञो 20 सेकंड सां घणा का घणा ॿुधाइणा आहिनि चुप न आहे थियणो तो तव्हांजी अॼु जेको आहे बेस्ट परफॉर्मेंस हुजणु घुरिजे ऐं तव्हांजो अल्फाबेट आहे अलिफ एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ अलिफ अलिफ अल्लाह जी अम्ब जी जी जल्दी मेरे भाई जी अंडो अल्फ हरी अप सलान जी अंडे ते अटकी पियो छा ॿुधायो अरसलान अरसलान Okay, time's up. ऑल राइट द टाइम्स अप तव्हां चार असांखे लफ़्ज़ ॿुधाया 20 सेकंड्स में तव्हां बार बार अटकी पियो सोच में अची वियो या टेंशन अची वियो वी डोंट नो छा थी वियो बट थैंक यू वेरी मच कोई बात नहीं, कॉलिंग ज़ोएब। अस त ही हुया काॾे वियो अदा जी चेक काॾे वियो तो ज़ीशान लेकिन मेरे भाई ने अच्छा try किया, ज़ोएब। ॿुधाया चार जी कोई बात नहीं जी बिल्कुल ॾाढो सुठो ट्राई कयो ॾिसूं था हाणे बिस्मा कीअं थी ट्राई करे हिननि अल्फाबेट सां त ही अलिफ अची वियो असां ॾे तव्हां खां रिप्लेस थी ट्रांसफर थी असां ॾे अची वियो हाणे असां हिन सां प्ले कंदासीं त आम स्टार्टिंग जी बिल्कुल स्टार्ट कीजिए Start ईमान ईमान जी ईमानदार ईमानदार भाभी जी अचानक अचानक छा अचानक अचानक अचार आम जी भाभी आवाज जी आवाज 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 जो भाभी की ठीक दबी हुई है औलाद बिस्मा हरी अप अमजद अमजद अरमान अरमान एहसन आशिकी भाभी जी जी एन है अलिफ कोई ओचतो जी ओचतो ओचतो एनक
मेरी बारी है। जी तहां जी वारी है। हरी आप आलूचा। आलू चा तो आलू ही कह देते हैं जी। So we have a call. Hello, assalamu alaikum. वालेकुम सलाम। हाँ? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केर पे गाला है पंहिंजो तारुफ कराए जो किथां पिया ॻाल्हायो? सना बात कर रही हूँ। सना, ऐसा लग रहा है एक तो छोटा सा ट्वीटी बात कर रहा है। कैसी हैं आप? ठीक। ठीक हो? आप सुनाए? ठीक ठाक। वैसे ये भी छोटी सी किड लग रही है ना सर? हाँ। तो कितने साल की हैं आप? जी कितने साल की हैं आप? मैं 11। 11 की है, ठीक है। तो आपको पता है कौन सा सेगमेंट चल रहा है हमारा? अल्फाबेट वाला सेगमेंट चल रहा है। टेलीविजन देख रही हैं ना आप? जी सना आप टेलीविजन देख रही हैं, टीवी देख रही हैं? जी ठीक है, हमारा अल्फाबेट वाला सेगमेंट चल रहा है, तो आपके लिए अल्फाबेट लेके आए। उससे आपको हमें वर्ड्स बना के बताने 20 सेकंड्स में ज्यादा से ज्यादा आपको वर्ड्स बनाने हैं। जी ठीक है। आपसे पहले जिन्होंने में मिसेस सलीम ने 7 वर्ड्स बना के बताए, तो आपको 7 से ज्यादा बताने। अगर आपने 8 भी बता दिए, यू विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट। तो आपके लिए हम निकालते हैं वन ऑफ द अल्फाबेट्स। बिस्मा सी व्हिच वन शुड बी? दिस वन। ठीक है बिस्मा, आप खुद लेके दिखाएं। ठीक है, तो आपका अल्फाबेट है लाम। लाम एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ। ज़ुब, you have कौन to सा count. है? लाम। लाम लाम। जी, लाम से वर्ड्स बताने। You have to count. यू काउंट। यस लाम से लाला मोसा लंगूर जी लेमन जी लकड़ी जी लड़की जी लड़की लोहा जी लोहार जी लगारी जी और लाशारी जी लेला। Okay, लैला। और आपने में 9 वर्ड्स बताया, इट मींस आप विनर हो चुके सेगमेंट के। कांग्रेचुलेशन। बहुत-बहुत मुबारक वही हो। सना विनर थी चुकी है इन सेगमेंट। तो मेरी बहन के साथ बकार बिल्डर्स का गिफ्ट जाएगा। खुदाया जी। So congratulations सना, thank you very much for calling us। पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾियो त भई सना थी चुकी आहे विनर इन सेगमेंट। यानी कि ज़ुब 2 पॉइंट से जीती है मेरी बहन। जी 2 पॉइंट्स का विन कयो है, बट somebody was guiding her। कोई कोई उनके बात नहीं, गाइड वो करे उनकी तो कोई मम्मा बताए होंगी। तो। मम्मा होंगी। वकार बिल्डर्स का गिफ्ट जो है मेरी बहन विन कर चुकी है। अक्कर वाला सेगमेंट हमारा फिनिश हो गया जी है। फिनिश थी चुको है। हाणे ही सब्जेक्ट्स वञनि थियूं। लकी ड्रॉ जे बॉल में तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश। उन जे लाइ लास्ट ताईं तव्हांखे शो ॾिसणो आहे, छो जो लास्ट में असां फाइनलाइज कंदा आहियूं, हिननि मां हिकु चिट पिक कंदा आहियूं। त बिस्मा हाणे असां हलूं था पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट। यानी कि ज़ुब हमारा भी जो सेगमेंट गुजरा है, जो वकार बिल्डर्स के ताउन से हमने किया था, जी। उसका गिफ्ट जो है मेरी बहन विन कर चुकी है। अब जी। सेकंड हम लोग अपना कहानी वाला सेगमेंट स्टार्ट कर रहे हैं। त कहानी किथे आहे? अच्छा कहानी त बिस्मा खे ॿुधाइणी आहे न। अरे हाँ, मतलब अच्छा। कहानी मैंने बतानी थी। वंस अगेन अॼु बिस्मा तव्हांखे ॿुधाईंदी कहानी या कोई किस्सो पंहिंजी लाइफ जो रियल किस्सो आहे जो बि बिस्मा। मतलब ज़ुब मुझे ऐसा लग रहा है मैं अपनी पूरी लाइफ यही बता दूंगी। जी सची ॻाल्हि आहे न, असांजे कॉलर्स के व्यूअर्स के भी खबर पए बिस्मा जी लाइफ जी। जॾहिं हिननि जा ये एपिसोड्स ख़त्म थी वेंदा, बिस्मा जूं कहाणियूं ख़त्म थी वेंदियूं, पोइ वरी मां पंहिंजी लाइफ जूं कहाणियूं ॿुधाईंदुमि पंहिंजे नाज़रीन खे। पर बिस्मा अञा जारी ऐं सारी आहे। बिस्मा अॼु मूंखे ॿुधाए बि तव्हांजी रियल कहानी आहे जेका ॿुधाइण वारा आहे। ये रियल कहानी है ज़ुब। ठीक है, तो आज भी बिस्मा जी रियल कहानी है लाइव जी। गौर से बुधनो है, बुधी करे बाद में ही ताके कॉल करनी है। तो बिस्मा इट्स ओवर टू यू। ए मां भी अची वना क्वेश्चंस लिखण है कहानी जी जा। बिल्कुल, कहानी स्टार्ट करते हैं और गौर से आप लोगों ने कहानी सुननी है। अगर आप गौर से सुनेंगे तो उसी में से ज़ुब आपसे सवाल पूछेंगे तो आप सही जवाब दे पाएंगे। तो कुछ ऐसा हुआ था, ये थोड़ी सी काइंड ऑफ कॉमेडी है। यानी कि जब मैं छोटी थी तो हम सारे दोस्तों ने एक दिन मिलके प्लान किया, संडे वाले दिन। अच्छा। छुट्टी का दिन था, संडे वाले दिन हम सारे दोस्तों ने मिलके प्लान किया कि आज हम लोग एक साथ खेलेंगे। तो हम लोगों ने डिसाइड किया कि भाई आज हम, जो हमारी पड़ोस में एक आंटी रहती थी। अच्छा, तो आपका अपना ग्रुप हुआ करता था जी जी, दोस्तों का? पूरा ग्रुप होता था और हम 5 लोग थे। अच्छा। टोटल 5 लोग जो है हम लोग उसमें सारे मिलके फ्रेंड्स नीचे गए और हमने सोचा कि भाई आज जो हमारी पड़ोस वाली आंटी हैं उनकी बेल बजा के भागना है। तो बस हम लोग वहां चले गए सारे 5। अब सब वहां पहुंच के एक दूसरे को कह रहे हैं भाई तुम बजाओ बेल, तुम बजाओ। अब डर रहे सब, क्योंकि वो आंटी जो थी वो बहुत गुस्से वाली थी और हम सब डरते थे। लेकिन ये अब टास्क था कि भाई आज तो बेल बजानी है इनकी।
तो अब फाइनली मैं होशियार शुरू से ही, मैं बहादुर तो सबने कहा मतलब मेरी टीम में ग्रुप में होता है ना एक, तो इन्होंने कहा भाई बिस्मा ही बजाएगी। मैंने कहा चलो बजा लूंगी मैंने फिर जाके जो है वहां पे, अब इत्तेफाक कुछ ऐसा हुआ, जैसे ही मैं बेल बजाने लगी आंटी ने दरवाजा खोल के बाहर ही जाना था काम से, मैं बेल बजा रही हूँ वहां से, बेल बजी और फौरन दरवाजा खुल गया और आंटी मेरे सामने। अब भाई मैंने पीछे मुड़ के देखा, मेरे सारे दोस्त भाग गए। अब मैं इतनी परेशान कि भाई आज तो मैं गई। तो आंटी ने गुस्से में मुझे देखा, तो तुम हो जो रोज मेरी बेल बजाती हो। मैंने कहा लो अब तो पकड़े गए भाई। तो बस आंटी ने मेरा हाथ पकड़ा और बस मेरे घर ले गई मुझे। वहां पे घर पहुंचते ही अम्मा अब्बा से मेरी खूब शिकायतें की कि भाई ये मेरी बेल बजा के भाग जाती है, बहुत डिस्टर्ब करके रखा है ये और वो। खैर अब्बू ने तो कुछ नहीं कहा, वो तो चुप रहे। बाद में अम्मी ने मुझे बहुत डांटा भाई, वो डांट मुझे आज तक याद है। फिर मैंने किसी की बेल नहीं बजाई। तो भाई या हुई बिस्मा जी कहानी, मतलब ही हाणे खणा ही नंढे लाइ का शरारती आहे, पाण ही बिस्मा ॿुधायो। मां सभ खां जेको शार्प ऐं तेज़ हूंदी हुयमि, त कहानी थी वई ख़तम। ऐं हाणे तव्हांखे ॿुधाइणा आहिनि असांजे सवालनि जा जवाब, ऐं मां काफ़ी सारा सवाल नोट डाउन करे छॾिया आहिनि। त जल्दी सां कॉल मिलाए शामिल थी वञो असांजे हिन ऑनलाइन प्रोग्राम में, जंहिंजो नालो आहे धरती जो ज़मानो वाह वाह जमालो। असांजो स्टोरी वारो सेगमेंट हली रहियो आहे ऐं तव्हांखे ॿुधाइणा आहिनि जवाबात असांजे सवालनि जा। साॻोने बिस्मा हूअं वञी करे असां वापसि अची वियासीं। सो लेट्स कम, असांजा जेके नवां स्पॉन्सर आहिनि जंहिं असां सां ताउन कयो आहे, उहा आहिनि लू बिस्किट फैक्ट्री। लू बिस्किट वारा आई मीन टू से हिननि जा ही प्रोडक्ट्स ॾिसी सघो था, गाला, ज़ीरा प्लस ऐं कैंडी, जेके मुंहिंजा फेवरेट आहिनि। अच्छा हिन जो तव्हां ॿुधाए सघो था गाला? मेरे देश का बिस्किट गाला। That's the thing I wanted to ask. मतलब मैंने रिकॉर्ड भी करवाया था तो मुझे फौरन से याद आया। अगर इन्हें नंबर ते कोई मिस कॉल तो आने तो छा तो सके। बिल्कुल ज़ुएब, यहाँ पे मेंशन है कि कैंडी, गाला और जीरा प्लस के साथ जीतो शानदार और कीमती इनामात। सिर्फ एक मिस कॉल करो और लकी विनर बन जाओ। बिल्कुल, तव्हां बि असांखे ॿुधाए सघो था त तव्हांजा कहिड़ा फेवरेट बिस्किट्स आहिनि। त हींअर अचूं था बैक वरी तव्हांजी स्टोरी ते वीह कॉल नाउ। हेलो अस्सलाम वालेकुम, केरु पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए? वालेकुम सलाम, भाई छा खुश आहियो? मां माजिद को दादू खां पियो ॻाल्हायां। जी मां ठीक ठाक। माजिद तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि? ठीक लॻा पिया आहियो? जी जी खैर लॻो पिया असां दुआ तव्हां ॿुधायो। अदा स्टोरी ॿुधी तव्हां? जी जी हा मूं ॿुधी। त सवाल पुछियो वञे? जी जी भले। त माजिद तव्हां को पहिरियों असांजो सवाल आहे त उहो कहिड़ो ॾींहुं हो जंहिं ॾींहुं ही सभु फ्रेंड्स पाण में गॾिजी करे डिसाइड कनि? ॾींहुं कहिड़ो? संडे जो ॾींहुं, संडे जो ॾींहुं। सही आंसर, कांग्रेचुलेशंस माजिद। थैंक यू। फूड बस्ती का गिफ्ट मेरे भाई के साथ जाएगा। एंड थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। भाभी तव्हांखे बि थैंक यू चवंदासीं, हमेशा तव्हां असांखे एंटरटेन कंदा आहियो हिन फ्लोर ते डांस करे। त ही हुया माजिद भाई, हिननि सवाल जो सही जवाब ॾिनो ऐं माजिद जो नालो बि वञे थो लकी ड्रॉ जे बॉल में। ॿिया काफ़ी सारा क्वेश्चन्स मां लिखिया आहिनि, हिन क्वेश्चन खे कयां कट बिकॉज़ ही क्वेश्चन मां पुछी छॾियो आहे पंहिंजे कॉलर खां। हाणे असां पुछूं हिकिड़ो क्वेश्चन भाभी जी खां ऐं ॾिसूं त भाभी जी बिस्मा जी कहाणी खे सही सां ॿुधो या न ॿुधो। त भाभी जी आर यू रेडी फॉर द आंसर? ठीक है, क्वेश्चन इहो आहे भाभी जी त बिस्मा हिननि जे फ्रेंड्स जो आई मीन केतिरनि फ्रेंड्स जो ग्रुप हूंदो हुयो? केतिरा दोस्त? गुड। भाभी जी पंहिंजे लाइ डांस करण थी अचे हिते। वेरी गुड भाभी जी, जबरदस्त वार। भाभी जी पाण डांस कई है, वेरी शार्प एंड एक्टिव। भाभी जी का तो क्वेश्चन करे छड़ियो, अन्या काफी सारा क्वेश्चंस हैं वैसे, बहुत सारे क्वेश्चंस हैं और हमारे साथ कॉलर है। अस्सलाम वालेकुम, के रही किथा? वालेकुम सलाम, शफीक अहमद तो ॻाल्हायां बांसेदाबाद मां। अदा शफीक, वेलकम टू आवर शो। ये अदा स्टोरी तमाम ॾाढो भलो आ। थैंक यू अदा, थैंक यू। हिन जो में त मूंखे गिफ्ट मिली हो। ठीक है अदा, तव्हां को सवाल कंदासीं, स्टोरी तव्हां ॿुधी बिस्मा जी? जी जी। सवाल तव्हांजो आहे त अच्छा हिननि दोस्तनि पाण में मिली करे कहिड़ी प्लानिंग कई, छा डिसाइड कयो? डिसाइड कयो त हुआ एक आंटी जी बेल वजाने वेंदा। राइट आंसर, क्या बात है भाई। यानी फूड बस्ती का गिफ्ट जो है मेरे भाई के साथ भी जाएगा। एंड थैंक यू फॉर कॉलिंग अस। ही हुया शफीक ऐं हिननि जो नालो बे वञे थो लकी ड्रॉ में। ऐं हिते असांजो ही सेगमेंट थिए थो ख़त्म। या ॿियो क्वेश्चन लास्ट पुछूं हिते ख़त्म कयूं?
ठीक है तो ही सेगमेंट थी चुको है खत्म बाकी जरे सा नेक्स्ट ब्रेक का बाद में इंदा से स्टार्ट करना से पंजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट बिल्कुल। तो पंजे थोड़ो गले के सेट करे रखो बस हिया वया से हिया आया से हिया वया से हिया आया से तब गजी करे चाहो धरती जो जमा लो वाह वाह जमा लो वेलकम बैक टू धरती जो जमा लो वाह वाह जमा लो। जी बिल्कुल उम्मीद आहे एंजॉय कंदा हूंदो असांजे प्रोग्राम खे ऐं हाणे असांजो जेको सेगमेंट आहे उहो आहे उम्मीद था कि तो पंहिंजे गले खे सेट करे छॾियो हूंदो तव्हां बिल्कुल बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट आहे तो जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो असांजे हिन सेगमेंट में स्पेशली जेके शौक़ हूंदो आहे न बिस्मा सिंगिंग जो उहे असांजे हिन सेगमेंट में कॉल करे सिंग कंदा आहिनि लाइव ऐं उन्हनि खे पूरी दुनिया ॿुधंदी आहे त अॼु ॾिसूं था असांजा कहिड़ा सुरीला कॉलर्स आहिनि जेके असांखे कॉल यहाँ ऑडियंस में भी जब हमारे सारे आते थे मेहमान तो यहाँ पे बहुत शौक से सिंगिंग करने के लिए आते थे। जी 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 ये फेवरेट ऑडियंस जॾहिं असांजी ईंदी सिंगिंग में भी पार्टिसिपेंट्स काफी ईंदा हुया ऐं म्यूजिकल चेयर में भी काफी ईंदा हुया कि असांजी भेणियूं काफी ईंदियूं तो एनएक्स के ताउन से अपना सेगमेंट हम स्टार्ट कर रहे हैं। जी स्टार्ट किथां कंदा है पंहिंजो सेगमेंट बिस्मा कॉलर हमारे साथ मौजूद वी है। हैव अ कॉलर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर मसूद अहमद लालकणी खां जी दा मसूद वेलकम टू आवर शो थैंक यू वेरी मच अदा आपको पता है कौन सा सेगमेंट चल रहा है अभी? जी जी बाथरूम सिंगर जी मेरे भाई तो क्या सुना रहे हैं अपनी सुरीली आवाज में आप? जी चमन अली मीर अली का सॉन्ग है ठीक है फिर स्टार्ट करो। ये हसी जिंदगी ये गुजरी वही जो को या हवा का खबर ही न पई ये हसी जिंदगी अरे वाह ओके गुड क्या बात है। जबरदस्त अदा बहुत अच्छी। तमाम सुठो सॉन्ग अदा मसूद हाँ। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस त ही हुया मसूद जंहिं असांखे ॿुधायो ही हसी ज़िंदगी ऐं गुज़री वई ऐं मसूद खां पोइ असां भाभी जी खे हाणे कंदासीं रिक्वेस्ट त भाभी जी असांखे तव्हां बि कुझु गुनगुनाए करे हाँ। ॿुधायो जीअं डेली बेसिस असांखे ॿुधाईंदा आहियो असां सां कचहरी कयो दोस्त हलावी दबी ओचतो ओचतो हाय भाभी जी ने के बात है कंटिन्यू करे भाई। ॿुधायो कंटिन्यू दिल थी छे भाभी असां सां कचहरी कयो दोस्त हलावी दबी ओचतो ओचतो जी बिल्कुल इंसान चवंदा आहिनि इंसान इहो ई आहे हिन पल आहियूं त अॻिले पल सां हुजऊं न हुजऊं काई ख़बर न आहे इंसान जी ज़िंदगी ते त छो न जेके पल आहिनि उन्हनि खे एंजॉय करे माण्हू गुज़ारे ऐं उन जेके पल हूंदा आहिनि हमेशह यादगार रहंदा आहिनि बिल्कुल, बिल्कुल। लेकिन इन्हनि खे फील करणु घुरिजे एंजॉय करणु घुरिजे पाण में छा आहे ज़िंदगी में काफ़ी माण्हुनि जो जेको प्रायोरिटी पैसो हूंदो आहे तव्हांखे ख़बर आहे हाँ बिल्कुल ऐसे ही जो है हू पैसे- पंहिंजे रिश्तनि खे प्रायोरिटी न ॾींदा आहिनि काफ़ी हाँ, माण्हू फिर सो वी हैव अ कॉल वी विल डिस्कस दिस हेलो अस्सलाम वालेकुम कहिड़े किथां वालेकुम सलाम रुखसाना से हुन मां पई ॻाल्हायां ज़ुहैबा जी अदी रुखसाना वेलकम टू आवर शो बिस्मा आई बिस्मा बाजी खुशिया ठीक ठाक मेरी बहन आप कैसी हैं? मैं ठीक अल्लाह का शुक्र और अच्छा, भाभी ॾिसो, कैसी है सब भाभी जी भी ठीक आहे भाभी जी तव्हां पाण ॻाल्हायो अदी रुखसाना सां जी जी मां ठीकु आहियां तव्हां ख़ुशि आहियो हाँ भाभी जी मां ख़ुशि हाँ तूं ॾाढी सुठी थी लॻी असांखे हलो बिस्मा थी चए तूं किनी थी लॻी मां त सुठी आहे न न तूं ॾाढी भली ही भाभी तूं सभिनी जी भाभी ही असांजी भाभी हा, बिस्मा को मां भली थी नज़र अचां तो मेरी तूं बहन करे चेहरो कढा ॾेखार जा असांखे आज क्या सुना रही हमें आप अपनी सुरीली आवाज में? सुरीली तो नहीं सुरीली तो है। सुनाती हूँ जी जी अदी ॿुधायो जी चंद्र जो टुकड़ो लगी तो अॼु त तूं ॼाणे थो मोला ॼाणे थो मोला ॼाणे थो मोला ॼाणे थो मोला वाह वाह जबरदस्त क्या बात है मतलब मेरी बहन आती भी बाथरूम सिंगिंग कंपटीशन में है हमेशा
जी अदी ॾाढो सुठो गानो ॿुधायो अदी रुखसाना साढ़े 7 खां कॉल कई थैंक यू वेरी मच अदी फॉर कॉलिंग अस त हिननि ॿुधायो चंड जो टुकड़ो लॻी तो अॼु त तूं ऐं हुननि भाभी जी जे तारीफ़ कई त भाभी जी असांखे सुठी लॻंदी आहे भाभी जी ॾिसो माण्हू तव्हांजा केॾा फैंस आहिनि जी 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 न अच्छा उन्हनि हिकिड़ी तव्हांखे शइ चई तव्हां नोट कई लास्ट में अदी रुखसाना जेको तव्हांखे चयो जी पंहिंजो चेहरो जेको चेहरो इहो ई आहे मुंहिंजो जी अदी रुखसाना जो भाभी जी पंहिंजो चेहरो त ॾेखारियो भाभी जी जो इहो ई चेहरो आहे जेको अथसि इहो ई चयो आहे न तव्हांजो भाभी जी 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 इहो ई अच्छा त हाणे असांखे को सुठो सॉन्ग ॿुधायो कोन्हे त तव्हां ॾुख जो ॿुधायो न हाणे ख़ुशी जो ॿुधायो कोई ख़ुशी वारो जी भाभी जी 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 को को सुठो ख़ुशी जो कयो ॿुधायो वो सुना दे भाभी जी जी भाभी कॉलर जी हमारे बोले साथ किया है मौजूद हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम हा जी अदा पंहिंजो तारुफ कराईंदा केर पियो ॻाल्हाए किथां पियो ॻाल्हाए अदा टीवी जो वॉल्यूम थोरो घटि कजो रियाज़ सां ॻाल्हायूं पिया अदा टीवी जो वॉल्यूम थोरो घटि कजो तव्हांजो आवाज़ ॿुधण में न पियो अचे जी अदा पंहिंजो नालो ॿुधाइजो केरु हेलो डिस्कनेक्ट हो गई Oh, the Disconnect call हो has been disconnected. हाँ. Call disconnect थी चुकी आहे बार बार तव्हांखे असां रिमाइंड कराईंदा आहियूं त जॾहिं बि तव्हां कॉल कयो सारे टीवी जे वॉल्यूम खे थोरो घटि कंदा कयो न त डिस्टर्बेंस बि थी वेंदी आहे ऐं कॉल डिस्कनेक्ट बि थी वेंदी आहे वैसे बि असांजो प्रोग्राम रिपीट में बि हलंदो आहे हाँ. नेक्स्ट डे ते तव्हां हुन में बि ॾिसी सघो था स्पेशली जेको असां सां ॻाल्हाए थो न ॻाल्हाइण वारो ॿिए रूम में बि तव्हां वञी सघो था ॻाल्हाइण जे टाइम बाक़ी त घर वारा ॾिसंदा न त या त वरी टीवी जे वॉल्यूम खे थोरो घटि कंदा कॉलर हमारे साथ मौजूद है अस्सलाम वालेकुम कह रहे हैं किथा जी वालेकुम सलाम मोहम्मद असलम दादू खां मोहम्मद अरसलान पे ॻाल्हायो अदा वेलकम टू आवर शो असांजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट हली रहियो आहे असांखे छा पिया गुनगुनाए ॿुधायो गानो जी ॿुधायो अदा मोहम्मद अरसलान ॿुधायो जी अदा ॿुधायो स्टार्ट कयो जी जी अदा ॿुधायूं? जी जी ॿुधूं पिया तव्हांखे कहिड़ो गानो पिया ॿुधायो असांखे ये दुनिया नहीं है तो मेरे पास क्या है मेरा है बरंगा मेरे पास तुम हो ओ, ये दुनिया नहीं है तो मेरे पास क्या है मेरा है बरंगा मेरे पास तुम हो जबरदस्त भाई Okay. क्या बात है मेरे पास तुम हो केरु आहे तव्हां सां गॾु कंहिं तव्हांखे धोखो ॾिनो आहे Okay, so thank you very much, Mohammad Arslan, for calling us. असां वटि टे कॉलर्स थी चुका आहिनि जेके शामिल थिया असांजे हिन सेगमेंट में अदा मसूद अदी रुखसाना फ्रॉम सेवन ऐं मोहम्मद अरसलान त ही जेके टे चिट्स आहिनि अदा मसूद यानी कि जो इसको mix करेंगे मोहम्मद हम। अरसलान जी आहे ही आहे अदी रुखसाना जी त हिननि चिट्स के सां कयूं था हाँ, फोल्ड fold कर लेते हैं। ॾिसूं था त हिन सेगमेंट में केरु विन थो जो करे अभी जो लास्ट कॉलर आए थे इन्होंने ओएसटी गा रहे थे ना जी। ये मेरे पास तुम होगा थोड़ी अच्छा जॾहिं असांजी ऑडियंस बि ईंदी हुई त मोस्टली जेके सिंगिंग हाँ, वो यही गाना गाते सॉन्ग हैं। सिंग कंदा हुया सो डोंट वरी इंशाल्लाह वेरी सून वरी ते ऑडियंस हूंदी हाँ इंशाल्लाह आप सब लोग भी आएंगे इंशाल्लाह तव्हां सभु असां सां हिते गॾु हूंदो लॉकडाउन जे करे डेफिनेटली ऑडियंस नथी अचे पर पोइ बि असां कोशिशि कईसीं त छो न तव्हांजे लाइ कुझु अहिड़ो प्लान कजे जो तव्हांखे असां एंटरटेन करे सघूं तव्हां घर वेठे असां सां शामिल थी सघो ऐं हाँ। धरती टीवी इहो प्रूव करे ॾेखारियो त भले लॉकडाउन थी वञे असां तव्हांजे चेहरनि ते मुस्कुराहटूं ज़रूरु आणंदासीं त ही चिट्स वञनि थियूं असांजे हिन बॉल में ऐं ॾिसूं था त केरु अॼु जो थिए थो विनर ठीक है तो फिर सेलेक्ट करते हैं एनएक्स के ताउन से हमारा जो सेगमेंट था बाथरूम सिंगिंग कंपटीशन उसका विनर कौन है देख लेते हैं एंड द विनर इज मसूद Congratulations, Masood. बहुत मुबारक हो भाई। He a segment. यानी कि- once again thank you. He एनएक्स का गिफ्ट जो है मेरे भाई के साथ जाएगा ही भी चिट वञे थियूं हाँ। बॉल में ऐं ही चिट बि वञे थी बॉल में असांजो ही सेगमेंट बि थिए थियो ख़तम हाणे जेको नेक्स्ट सेगमेंट सवाल? जी कोई सवाल या टंग- बॉक्सेस से अचूं या टंग या ट्विस्टर डायरेक्ट सवाल पुछूं बॉक्सेस से अचूं चले boxes ठीक में आहे त चलते हैं। 2 कॉलर्स वठंदासीं छो जो कॾहिं मोस्टली असांजो ही रहिजी वेंदो आहे बॉक्सेस वारो हाँ सो आई थिंक वील हैव 2 कॉलर्स फॉर दिस 2 कॉलर्स ठीक आहे त पोइ तव्हां शामिल थियो असांजे प्रोग्राम में सिलेक्ट कयो पंहिंजी मर्ज़ी जो बॉक्स त जेसिताईं बिस्मा यू टॉक समथिंग मां हिते जेसिताईं को टंग ट्विस्टर लिखां आप पंहिंजे tongue कॉलर खां twister लिख पुछण रहे जे लाइ। जी त भाभी सां कचहरी कयो
कॉलर Oh, हमारे we साथ have a call. मौजूद है। अस्सलाम वालेकुम, कह रही किथा वालेकुम सलाम जी फरिया लड़कन खां। फरिया अदी कैसी हैं आप? ठीक है मेरी बहन? हाँ जी जी ठीक, अल्लाह का शुक्र है। अच्छा, तो मेरी बहन आपको पता है अभी बॉक्सेस वाला सेगमेंट हमारा स्टार्ट हुआ है, तो जी, जी, कौन सा जी, नंबर जी, आप boxes। सेलेक्ट करेंगे? जी नंबर 7। नंबर 7 जी कंफर्म? जी 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 कंफर्म। ठीक है, तो देखते हैं मेरी बहन ने क्या विन किया है। मेरी बहन ने विन किया है एनेक्स का गिफ्ट हैम्पर। Congratulations अदी for winning Annex बहुत gift मुबारक हो। hamper। तब अदी फरिया विन करे चुकी है Annex जो गिफ्ट hamper। अदी फरिया जो नालो बे वञे तो लकी ड्रॉ जे ए बॉल में। बेस मोहब्बत चाहिए कचेरी के भाभी तो जी यानी कि हमारा एक बॉक्स कंप्लीट हो गया है। भाभी जी, जी बिल्कुल। भाभी जी गिफ्ट चाहिए आपको? आज ये गिफ्ट चाहिए? हाँ गिफ्ट चाहिए। भाभी जी को चाहिए, तो इसके लिए तो आपको एक बॉक्स खुलवाना पड़ेगा। तो 2 नंबर खोल दो। 2 नंबर खोल दो, वो रेडी है भाभी जी। ठीक है तो भाभी जी मर्जी से करो खोले था जैसा। अच्छा ठीक है भाभी जी नंबर बुधाए ता पंहिंजो। 2 नंबर 2 नंबर 2 नंबर। ओहो भाभी जी खुश रहो पंहिंजे खर्चे ते। भाभी जी खुश रहो पंहिंजे घर जे ते रहो। अस्सलाम वालेकुम। वी हैव अ कॉल नाउ। जी बा केर पे ॻाल्हाए? गुलाम मुस्तफा फ्रॉम बदिंग। गुलाम मुस्तफा। गुलाम मुस्तफा साहब कैसे हैं आप? ठीक हैं? आप अल्लाह का शुक्र है, आप सुनाइए। ठीक ठाक मेरे भाई। आपको पता है हमारा बॉक्सेस का सेगमेंट चल रहा है, तो कौन सा नंबर सिलेक्ट करेंगे आप? जी नंबर 12। नंबर 12। वैसे आपका जी, लकी जी। नंबर कौन सा है? लकी नंबर हमारा 7 है। अच्छा चले ठीक है, मेरे भाई ने 12 नंबर सेलेक्ट किया है। ओ तो 12 नंबर पे है खुश रहो पंहिंजे खर्चे ते। ओ अदा अदा कोई बात नहीं, बता दे ज़ोए। तव्हांजो खुश रहो पंहिंजे ख़र्चे ते अची वियो आहे। बस उम्मीद था कि पंहिंजे ख़र्चे ते ही तव्हां ख़ुशि हूंदव। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग। तव्हांजो नालो शामिल थी चुको आहे लकी ड्रॉ हाँ। जे बॉल में। बस हींअर ई असां तव्हांखे ॿुधायूं था त अॼु लकी ड्रॉ जो विनर केरु आहे। जी तो यानी कि जो दो हमारे बॉक्सेस का सेगमेंट भी कंप्लीट हो चुका है। अब हम कॉलर से टंग ट्विस्टर पूछेंगे जो आपने लिख लिया है। टंग ट्विस्टर पूछूं? मां तव्हां कोन कंप्लीट कोन लिखियो आहे। तव्हां टंग ट्विस्टर पूछी सघो था। अच्छा आपने एक सवाल लिखा है, ठीक है, तो टंग ट्विस्टर पूछ लेंगे। तो वी हैव अ कॉलर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा कह रही किथा? मुस्तफा तो गया हैदराबाद था। मुस्तफा फ्रॉम हैदराबाद। कैसे हैं मुस्तफा साहब, आप ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह के एहसान है। आपने? ठीक ठाक मेरे भाई। आपको पता है अभी कुछ टंग ट्विस्टर्स और सवालों का सेगमेंट चल रहा है, तो आपसे कुछ ट्रिकी सवाल या फिर टंग ट्विस्टर पूछे जा सकते हैं, तो तैयार हैं आप उसके लिए? जी जी हाँ। तो फिर पूछ लूं ज़ोएब मैं टंग ट्विस्टर? त मां पुछां? आप पूछ रहे हैं? हाँ। चले आप पूछ ले। ठीक आहे। हाँ अदा तव्हांखे 10 दफ़ा चवणो आहे काकू जो कच्चो पापड़ पपी जो पक्को पापड़। That's so hard. काकू जो कच्चो पापड़ पपी जो पक्को पापड़। ये अल्फाज मेरे भाई बोलेगा। जी 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 तव्हां कोई बि काम पार्टिसिपेट करे सघे थो। तव्हां सां गॾु ॿियो कोई आहे उहो बि असांखे ॿुधाए सघे थो त काकू जो कच्चो पापड़ पपी जो पक्को पापड़। जी वठो ई ॻाल्हायो पोइ तव्हां। जी 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 बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं। हलो हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पंहिंजो तारुफ़ कराइजो, नालो ॿुधाइजो। हेलो मुंहिंजो नालो इमन शेख आहे, मां हैदराबाद मां पई ॻाल्हायां। जी जी बिल्कुलु। अरे तव्हांखे चवणो आहे 10 दफ़ा काकू जो कच्चो पापड़ पपी जो पक्को पापड़। काकू जो कच्चो पापड़ पपी जो पक्को पापड़। काकू जो कच्चो पापड़ पपी जो पक्को पापड़। कच्चो पापड़ पापी जो पक्को पापड़। हाँ पपी पपी जो पक्को पापड़। जी दी। काशी जो पक्को पापड़ पपी जो कच्चो पापड़। अच्छा तो अच्छा कच्चा पापड़ पक्का हाँ, पापड़। मैं easy ठीक है ॿुधायो। बेस मां तव्हांखे चवी थी तव्हां इजी ॿुधायो। बेस मां ओवर तो मेरी बहन आपको बोलना है कच्चा पपीता पक्का पपीता, ठीक है? जी जी स्टार्ट करो। कच्चा पपीता पक्का पपीता, 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 कच्चा पपीता बट तव्हांजो असां कंसीडर कयूं था त हाँ। सुठो 8 दफ़ा बताया। हाँ 8 दफ़ा ॿुधाए सुठो परफॉर्म कयो त कांग्रेचुलेशंस अदी तव्हां विनर थी चुका आहियो। ऐं इन्हनि विन कयो आहे बिस्मा। ठीक है, तो मेरी बहन ने विन किया है एनेक्स का गिफ्ट हैम्पर। बहुत बहुत मुबारक हो।
ऑलराइट ते स्टार्टिंग में थोड़ो मसलो थी वियो स्टार्टिंग में थोड़ो मसलो थी लेकिन बाद में उन्हनि सही ॿुधायो लेकिन असांजे जेको हाणे नेक्स्ट कॉलर कॉल कंदो असां हुनखां इहो ई पुछंदासीं बाबा काकू जो कचो पापड़ पप्पी जो पक्को पापड़ कैसे ज़ोएब, ये मैं भी नहीं बोल पाऊंगी, क्या आप बोलते हैं? काकू भी नाम है पप्पी भी नाम है। अच्छा, तो काकू का जो है कच्चा पापड़ पप्पी का पक्का पापड़। काचू जो कच्चो पापड़ पाकी जो पक्को पापड़ ये है ना भाभी कहे पूछो था काकू जो कच्चो पापड़ पप्पी जो पक्को पापड़ काकू जो कच्चो पापड़ पप्पी जो पक्को पापड़ काचू जो पक्को पापड़ काकू जो कच्चो पापड़ पप्पी जो पक्को पापड़ काचू- कहाँ जे करे मां भी बोला तो पप्पी के पक्की चाहिए इतना मुश्किल तो बता रहे हैं भाभी जी तव्हां ॿुधायो काकू जो कच्चो पापड़ पप्पी जो पक्को पापड़ काकू जो कच्चो पापड़ पप्पी जो पक्को पापड़ काचू जो काचू है काचू काचू काकू है काकू जो पक्को पापड़ पाकी जो ज़ोएब ये बहुत मुश्किल है, मैं तो नहीं बोल सकती। काकू अच्छा जो- एक सेकंड, आपने मुश्किल दिया, आप ये बोल के बताएं। अपर रोअर सो मुझे ही बुला दे सॉरी भाई तो मैं बता देती हूँ। ओके वी हैव अ कॉल नाउ हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम। जी अदा केर पियो ॻाल्हाए अयाज अली अबड़ो फ्रॉम हैदराबाद। जी अदा अयाज़ तव्हांखे भली कार पिया अची पंहिंजे प्रोग्राम में महिरबानी। अदा तव्हां हिकिड़ो टंग ट्विस्ट असां ॿुधाई पिया तव्हां उहो ॿुधो कहिड़ो ॿुधायो हींअर जी तव्हां ॿुधायो पिया न काचू जो कको पापड़ जी जी पप्पी जी जो जी पको पापड़। जी उहो ई पियो चवां उहो तव्हांखे असांखे 10 दफ़ा ॿुधाइणो आहे काकू आहे काचू न आहे काकू ऐं पप्पी काकू जो कच्चो पापड़ पप्पी काकू ऐं पप्पी। जी काकू जो कच्चो पापड़ पप्पी जो पको पापड़ ठीक है कोशिश कीता जी कोशिश कयो ॿुधायूं। जी काकू जो कच्चो पापड़ पप्पी जो पक्को पापड़ काकू जो कच्चो पापड़ पप्पी जो पक्को पापड़ काकू जो कच्चो पापड़ गुड गुड पप्पी गुड जो पक्को पापड़ ये बहुत मुश्किल है। काकू जो कच्चू पापड़ पप्पी जो पक्को पापड़ काकू जो कच्चो पापड़ पप्पी जो पक्को पापड़ काकू जो कच्चो पापड़ पप्पी जो पक्को पापड़ काकू जो कच्चो पापड़ पप्पी जो पक्को पापड़ काजू जो कच्चो पापड़ पप्पी जो पक्को पापड़। ठीक है अदा तव्हांखे कंसीडर कयूं था असां तव्हां काकू खे हिकु दफ़ो काचू चयो बट यू परफॉर्म बहुत अच्छा, well tried। कांग्रेचुलेशंस अदा तव्हांखे विनर करे छॾियो असां छो जी डिफिकल्ट टंग ट्विस्ट करे भाभी जी, बिल्कुल, मेरे भाई ने- थोड़ी डांस कयो भाभी जी मेरे भाई ने अचो, विन किया है अचो। वकार बिल्डर का स्पेशल गिफ्ट, बहुत बहुत मुबारक हो आपको। त ही हुया अयाज़ जी चिट बि वञे थी लकी ड्रॉ जे बॉल में ऐं फाइनली उहो वक़्तु अची चुको आहे जॾहिं बिल्कुल, असां बिल्कुल। सिलेक्ट कंदा आहियूं लकी विनर ॾिसूं था अॼु जो ख़ुशनसीब केरु आहे जेको विन कंदो 15,000 रुपयनि जी कैश कैश जी बिस्मा ओवर टू यू। तो ठीक है फिर देखते हैं ज़ुरेब के आज का विनर कौन है। हो जी। जिन्होंने विन किए हैं 15,000 कैश प्राइज तो लकी ड्रॉ में एंड द विनर इज ज़ीशान। Congratulations Zishan for winning 15,000 rupees। बहुत बहुत मुबारक हो। 15,000 रुपयनि जो कैश विन कयो आहे ज़िशान। हिते असांजो प्रोग्राम पुॻो पंहिंजी पुॼाणी ते बहरहाल अॼु असां खिलिया काफ़ी आहियूं हाँ, बिल्कुल। असां खिली खिली अॼु प्रोग्राम कयो आहे पर नेचुरली मतिलबु बिल्कुल ज़ाहिर है, ठीकु आहे अॼु मज़ा असां पंहिंजे पार्टिसिपेंट सां बि एंजॉय कयोसीं उन्हनि सां बि एंजॉय कयोसीं जेके चवनि पिया फ्रेंडली माहौल होना चाहिए ना। जी 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 जेके चवनि पिया काचू जो कच्चो पापड़ त जे काचू जे कच्चे पापड़ वारा त नेक्स्ट वीक लाइ बि वेट कयो त नेक्स्ट वीक असां तव्हांजे लाइ कहिड़ा टंग ट्विस्टर खणी था अचूं ॾाढा मज़े वारा आहिनि लेकिन उनजे लाइ तव्हांखे ॾिसणो पए थो असांजो प्रोग्राम। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीक जुमो छंछर ऐं आचर 9 खां 11 बजे ताईं। तेसिताईं पंहिंजनि जो ख़्यालु रखो पंहिंजो ख़्यालु रखो ऐं गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह वाह जमालो।